सजावार सिंगन जा वेठा वजाइन जे सनासी सुनी कोस्तान जा समाजी दोस्तों साफी भारो असाजा दीवान दोस्तों जेके भी जे तंजीम के साथ तालो रखने वाला सभी कोस्तानी असाजा भारो अस्सलाम वालेकुम जिए सिंध जिए कोस्तान जिए त अज असाजे कोस्तान अदबी फोरम वारन दोस्तन तमाम बेहतरीन कम कयो है चाचे तालब जे फनी जिंदगी ते जो चाचो तालब पुराने दौर में जे दौर में तमाम मुताब जे दौर में मशहूर है मुताब थियण ॾाढो मुश्किल हो उन दौर में भी चाचो तालब पालानी साहब न सिर्फ रेडियो PTV पर पूरो पाकिस्तान ऐं ॿियनि इलाक़नि में भी इन भरपूर नमूने इन कोस्तान जे मोरे लोली इन दंबूरीअ खे मुतारफ़ करायो। इन में दंबूरी इन खे असीं चवंदा आहियूं सिंधीअ में गौरी बि तितार जेका हूंदी आहे सभिनी साज़नि खां मुख़्तलिफ़ हिकिड़ो साज़ आहे जेके वाजदा जेके आहिनि पंहिंजे अंदाज़े ते बंदि हणंदा आहिनि तारूं हणंदा आहिनि उन तारनि ते जा अंग वठंदा आहिनि जंहिंखां वाई जंहिंखां लोली इन बंद ते चवणु तारनि ते चवणु जेको माण्हू मौसीक़ीअ सां तालुकात रखंदो उनखे ख़बर पवंदी त दंबूरीअ में जाको गौरी ऐं तितार में मोरो चवणु जंहिंखां वाई चवणु एॾी आसान थोरो ई आहे। इन्हनि माने असीं सलाम था कयूं चाचे तालब खे पेश जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी इन फन खे अर्पी ऐं आऊं गुलाम मुस्तफ़ा मेमण सां गॾु हिकिड़े दफ़े वियासीं चाचा जी तबियत उन टाइम सही कोन्हे 2-2.5 साल पहिरें जी ॻाल्हि आहे जॾहिं उनजो ॻोठु पहुतासीं त उहो बीमारी जी हालत में हो त पोइ तंबूरी साण रखियो वेठो असांखे 2-3 वायूं ॿुधायईं लोलियूं ॿुधायईं ऐं चवां थो त असांजो हींअर हिते मौजूदु कोन्हे मोहम्मद ज़मा हमलानी साहब उन बि हिकिड़ो मोरो चयो तमामु हिकिड़ो माना नए अंदाज़ में मोरो लिखियो अवां दोस्तनि ॿुधो हूंदो त ॿुधी वञ मोरो को मुंहिंजो करे वञ थोरो को पंहिंजो। अञा बि दोस्त कई कोस्तान में मोरे ते बि कमु कनि पिया जीअं असांजा ॿिया जेके बि मोर आई आहिनि ऐं सिद्दीक़ बारी जो असांजे कोस्तान जो तमामु सुठो मोर आई आहे काफ़ी उन जूं कैसेटूं बि आयूं आहिनि ऐं सिद्दीक़ बारी जो बि ॿुधे पियो ऐं हुनखे गुज़ारिश कंदो त बाबा मोरे खे छॾियो न बाक़ी रही ॻाल्हि जेका इस्तेमालु कई त असां त कोस्तानी लहजो छॾियो कोन्हे।